अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शान जा ला तादाद एहसान थोड़ा असांजे मथां गणियूं तो गणण खां घणा, गायूं तो गायण खां घणा, शुमार कयूं तो जिंदगी गुजरी वञे पर रब जा थोरा गणे न सघंदा। कदम कदम ते अल्लाह जा एहसान वड फुड़े मींहं वांगुरु वसी रहिया आहिनि। को मञे या न मञे, तस्लीम करे या न करे, पर अल्लाह जा एहसान ला तादाद। जी मुंहिंजा साईं जी रुगे जेके अखियूं रब ॾिनियूं आहिनि न, इन्हनि अखियुनि जो जेको रब थोरो असां ते एहसान कयो आहे, सॼी ज़िंदगी शुक्र अदा कयूं, सिर सजदे में रखे रब जे हिन नूर वारी नेमत जो शुक्र अदा कयूं त बि हक़ नथा अदा करे। जी मुंहिंजा साईं जी सेहत रब जी नेमत आहे, हुस्न, जवानी, खीर, पुत्र, अहल, अयाल, इज्जत, औलाद, हथ, पैर, टंगूं, बाहूं, ये सब अल्लाह जो नेमत। ज़मीन के असां जे लाइ विछाणो करे विछाई, आसमान के असां जे लाइ मथों छपर ऐं छांव बणाई, रात जी रोशनी जे लाइ चंड रोशन कई, ॾींहं जो बिना कंहिं टैक्स जे, बिना कंहिं बिल जे सिज खे रोशन बणायो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। कक्कड़ हिकिड़ो नंढड़ो शहर आहे, तॾहिं बि घटि में घटि 10,000 बल्ब त राति जो ॿरंदा हूंदा। घर घर में घणा बल्ब आहिनि? जी घटि में घटि 10,000 बल्ब कक्कड़ में ॿरंदा हूंदा। केतिरी बिजली सड़ंदी हूंदी? खैरपुर में घणा बल्ब ॿरंदा? मुंहिंजा दोस्तों, दादू जे अंदर, लाड़काणे जे अंदर, सिंध जे अंदर, अरब अजम जे अंदर लखे करोड़े बल्ब था ॿरनि, त बि अल्लाह जे ॿारियल बल्ब जी रोशनी जो मट न। सुभान अल्लाह। न लोड शेडिंग आहे, न उन जो बिल आहे, न उन ते टैक्स आहे। रब मुफ्त में सिज रोशन करे असांजे घरनि खे रोशन बनाए। आए रब जी नेमत या न? साईं जी पर इन्हनि हड़नी नेमतुनि खां अञा वॾे में वॾी नेमत इहा आहे जो रब करीम असांखे मदीने वारे साईं जे दर जो गुलाम ऐं उम्मती बणायो। नबी अहिड़ो ॾिनई जेको नबीअनि जो सरदार आहे, करीम अहिड़ो आहे जेको सॼी दुनिया जे नातनि रिश्तनि खां वधीक असांजे मथां महिरबानी करण वारो, असांजी सार संभाल लहण वारो,
असां जे मथां मेहर मुरब्बत नज़र इनायत करण वारो पीर जो प्यार पंहिंजी जाइ ते बेमिसाल आहे अमड़ जी ममता मां जी शफ़क़त बेमिसाल आहे पर 70 अमड़ियुनि जा प्यार गॾु कजनि मुस्तफ़ा करीम जी मेहर पंहिंजी उम्मत सां अञा वधीक सुभान अल्लाह पीर जो पाबो हिक पासे पर मुझे लजपाल नबी जी करम नवाज़ी ऐं कुर्बदारी अब्बे जे कुर्ब खां अम्मा जे प्यार खां वधीक मदीने वारो साईं शफीक भी आहे करीम भी आहे तॾहिं रब फरमायो त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला मोमिननि जे मथां रब थोरो कयो आहे जो उन्हनि ॾे पंहिंजो रसूल मोकिलियो इहो एहसान आहे रब जो ककड़ वारा ॻाल्हायो अल्लाह जो थोरो आहे रब थो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अलबत तहकीक तव्हां वटि हिकु शान वारो रसूल आयो आहे जी मुंहिंजा साईं जी शान वारो रसूल तव्हां वटि ॻाल्हायो आयो आहे मिन अनफुसिकुम तव्हां जे जानियुनि मथां इंसान बणाए बशर बणाए बशरियत के रंग में बशरियत के लिबास में पंहिंजे नूर वारे नबी के बशरियत वारे लिबास में तव्हांखे मोकिलियो अगर पंहिंजे असली हकीकत में ज़ाहिर थिए हां त के अख के जुर्रत न हुई जो मुस्तफा जे मुखड़े के तके सके सुभान अल्लाह के इंसान में या हिम्मत न हुई जो मुस्तफा जे हकीकत जो जलवो एक झलक ॾिसी सके उन जे करे उन नूर वारे नबी के रब करीम बशरियत जे लिबास में आणे मिन अनफुसिकुम तव्हां जे जानियुनि मथां बशर बणाए इंसान बणाए तव्हां ते मुरब थोरो करे छॾियो आहे हिन शान सां आयो आहे हिन मान ऐं मर्तबे सां आयो आहे अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम तव्हांजी तकलीफ़ तव्हांजो दुख तव्हांजो दर्द मुंहिंजे नबी खे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे तव्हांजो गम सही न सघंदो आहे तव्हांजी परेशानी बर्दाश्त न करे सघंदो आहे अहिड़ो कुर्बदार नबी तव्हां ॾे आयो आहे जो तव्हांजो दुख तव्हांजो गम तव्हांजी परेशानी तव्हां कंहिं ॻाल्हि में मुब्तला थी वञो मुंहिंजो नबी सही न सघंदो आहे हरीसुन अलैकुम तव्हांजे भलाई जी इंतहा चाहण वारो आहे तव्हांजी ख़ैर ख़्वाही जो हिर्स रखण वारो आहे तव्हांजे गमन दुखन परेशानियों के हटाइण जो हिर्स रखण वारो आहे कंहिंखे माल जो हिर्स कंहिंखे अयाल जो हिर्स कंहिंखे पैसे कमाइण जो हिर्स कंहिंखे पन्नी धन दौलत माल मिल्कियत हासिल करण जो हिर्स पर मुंहिंजे नबी के हिर्स इहो आहे त मुंहिंजा उम्मती जहन्नम खां छुटी जन्नत वारा बणिजी सुभान अल्लाह जी मुंहिंजा साईं जी जी मुंहिंजा बिलमुमिनीन रऊफुर रहीम खास मोमिनन जे लाइ उन महबूब के मूरब वॾी शफ़क़त वारो ऐं वॾी पाज वारो बणाए मोकिलियो आहे एॾी शफ़क़त एॾी पाज कंहिं नाते ऐं रिश्ते में एतिरी शफ़क़त ऐं प्यार हूंदो ई न जेतिरो मदीने वारे साईं में रब करीम प्यार ऐं मोहब्बत ऐं शफ़क़त रखाई जी मुंहिंजा तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या
वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। जितनी जमायत आए तो सलात जो आवाज ना है पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। रब तो फरमाए त मोमिनन जे मथा वडी बाज वारो वडी शफ़क़त वारो रसूल मूं तव्हां ॾे मोकिलियो आहे। पंजन जे लाइ रहमत, परावन जे लाइ रहमत, पंजन जे लाइ प्यार, परावन जे लाइ प्यार, दोस्तन जे लाइ मेहर ऐं मुरवत, पर दुश्मनन जे लाइ बि दुआ। जी मुंहिंजा साईं जी, जी मुंहिंजा साईं। मुंहिंजा दोस्तो, अहिड़ी अता, अहिड़ी सखा, अहिड़ी इनायत केर करे न जाने जड़ी मदीने वारो साईं पंहिंजी उम्मत जे लाइ प्यार ऐं मुहब्बत जो पेकर बणजी आयो। हा यार हा, जी मुंहिंजा साईं जी। नबी जी घर वारी, अबू बकर जी न्याणी, मुस्तफा जी राणी, मदीने वारे जी घर धन्याणी, हजरत बीबी आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा अर्ज़ थी करे तो मुंहिंजा घोट मुंहिंजी दिल में त मुंहिंजे हक़ में दुआ घुरो। मुंहिंजा महबूब आऊं तव्हांखे अर्ज़ थी गुज़ारियां, ओ मुंहिंजा घोट अॼु तव्हां मुंहिंजे हक़ में दुआ जा हथ खणो। तव्हां दुआ घुरंदो मुंहिंजी दिलि ठरंदी। घर वारी जी ख्वाहिशा फरमाइशा मुझे लजपाल नबी दुआ जा हथ खया। चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। सोने हबीब दुआ जा हथ खया अल्लाहुम्मा इग़फिर लि आयशा मा तक़द्दम मिन ज़ंबिहा वमा तअख़र वमा असरत वमा अअलनत। ए मुंहिंजा मौला मुंहिंजी घर वारी आयशा जी पारत थई। मौला हिनखे बख़्शे छॾीस, हिन जा अॻियां पोयां नंढा वॾा ज़ाहिर मुछा जेकी बि हिन खां के अहिड़ा फेल थिया हुजनि जेके तुंहिंजी बारगाह में नापसंद हुजनि, मौला हड़ई बख़्शे छॾीस। मुंहिंजी कुंवारा मुंहिंजी घर धन्याणीअ, ओ मुंहिंजा मौला अॼु मां तोखे इल्तिजा थो कयां, मुंहिंजी घर वारी जी तोखे पारत थो कयां। जेॾी महिल हबीबन इहा दुआ घुरिया फदहिकत आयशत हत्ता सकतत रअसहा फी हजरिहा। मुस्तफा करीम जी इहा दुआ ॿुधी अम्मा आयशा खिलिया, ख़ुशीअ में टहक ॾेई बहकी पई आहे त अॼु केॾी वॾी दुआ मुंहिंजे नबीअ मुंहिंजे लाइ घुरी आहे। नबी से दुआ घुरे तो ज्यादा समझो जी ॻाल्हायो। सोने हबीब जी इहा दुआ ॿुधी अम्मा आयशा सिद्दीका साण ख़ुशीअ में खिलण लॻी, टहकल ॾियण लॻी। तव्हांजो जीअं हुज़ूर वेठा हुया त पंहिंजो सिर मुबारक हुज़ूर जे पाक गोॾ मुबारकनि ते रखी ख़ुशीअ में टहक ॾियण लॻी। साईं फरमाइनि था
अयसुर्रुक दुआई या आयशत, ए आयशा छा मुंहिंजी दुआ ॿुधी तोखे ख़ुशी थी आहे? अर्ज़ कई हाओ या रसूल अल्लाह, अॼु त तव्हां मूंखे अॻिते छॾियो, अॼु हेड़ी दुआ घुरी अथव, मुंहिंजी दिलि ख़ुशीअ में टिड़ी पई आहे। फ़क़ालत वमाली ला यसुर्रुनी दुआउक, हबीब कीअं न मां ख़ुशि थियां जो अवां हेॾी वॾी मुंहिंजे हक़ में दुआ घुरी आहे। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वल्लाहि इन्नहा लदुआई लिउम्मती फी कुल सलात। ए आयशा, अॼु तुंहिंजी फरमाइश ते, तुंहिंजे चवण ते, तुंहिंजे अर्ज़ करण ते अॼु हिकिड़ो भेरो तुंहिंजे लाइ मूं दुआ घुरी आहे, पर मूंखे कसम उन रब जो जंहिं मूंखे हक़ जो नबी बणाए मोकिलियो आहे। ए आयशा, जेका अॼु तुंहिंजे लाइ मूं हिकु भेरो दुआ घुरी आहे, पंहिंजे उम्मतीअ जे लाइ, हर उम्मती जे लाइ इहा दुआ मां हर नमाज़ में घुरंदो आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जी मुंहिंजा साईं जी। सुभान अल्लाह, सबको सुभान अल्लाह। जेके बीठा आहिनि उहे ॿुधनि था मुंहिंजो आवाज़। सुभान अल्लाह, हिकिड़ो त मथे खणी चओ सुभान अल्लाह। अलाह मदीनो ॾेखारींदो आहे। रब कंदो ककड़ वारा सदाई सुठा हूंदो, रुॻे ककड़ वारा छा सॼे जलसे वारा। साईं फरमाइनि था आयशा, तुंहिंजे लाइ अॼु हिकिड़ो भेरो दुआ पंहिंजे हर उम्मती जे लाइ रोज़ानो 5 फेरा, 5 नमाज़ुनि खां पुठियां मां दुआ घुरंदो आहियां, मुंहिंजा मौला मुंहिंजे उम्मत जी पारत हुजई, मुंहिंजे हर उम्मती खे बख़्शे छॾजांइ, मौला मुंहिंजे उम्मतुनि जा ऐब न उघाड़जांइ, उन्हनि खां बाज जो बुड़ो न लाहिजांइ, मौला उन्हनि जा अॻियां पोयां नंढा वॾा सगीरा कबीरा हड़ई गुनाह बख़्शे छॾजांइ। चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। हरीसुन अलैकुम, मुंहिंजो नबी तव्हांजे मथां हरीस आहे। इन लफ़्ज़नि जे पुठियां तफ़सीर इब्न कसीर थो लिखे त हुज़ूर खे छाछो हिर्स हुयो, कहिड़ो हिर्स हुयो? सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हिर्स हर कंहिंखे लॻियल आहे। जी मुंहिंजा साईं। कंहिंखे कहिड़ो हिर्स, कंहिंखे कहिड़ो हिर्स। जी मुंहिंजा साईं जी। कंहिंखे पैसे कमाइण जो हिर्स, कंहिंखे ॻाढ़नि नोटनि जे हासिल करण जो हिर्स, पोइ हलाल या हराम मिले सही। हरीस माण्हू जी निशानी ॿुधायांव। जी मुंहिंजा साईं जी। जेको दुनिया जो हरीस आहे उनखे कॾहिं बि ड्रो न थींदो आहे, कॾहिं उनजो पेट न भरबो आहे। जे दुकानदार आहे त सभिनी खां अवल दुकान खोलींदो, वरी सॼी बाज़ार बंदि थी वेंदी, हिनजो दुकान अञा खुलियो पियो हूंदो। जी मुंहिंजा साईं जी। इहा हरीस माण्हू जी निशानी आहे। दुकान सवेल खोलींदो, सभिनी खां देर सां बंदि कंदो, वरी माण्हू हव मोट तरंदो, पोइ पैसा वेही ॻणींदो। साईं फरमाइनि था त हे माण्हू जे अख
अखियुनि जा जेके प्याला आहिनि हिर्स वारा ये कॾहिं भरबा न आहिनि इन्हनि खे क़ब्र जी मिट्टी भरींदी आहे मुझा दोस्तों दुनिया जे माण्हुनि खे पैसे जो हिर्स माल जो हिर्स अयाल जो हिर्स बनी जो हिर्स दुनिया कमाइण जो हिर्स पर कुरान जो फरमाए त हरीसुन अलैकुम मुझे नबीअ खे मुरब पाक हिर्स ॾिनो आहे वो कहिड़ो हिर्स आहे अला हिदायतकुम व वसूल नफ़अ दुनवी वल उखरवी इलैकुम मुझे नबी के पंहिंजी ज़ात जो हिर्स न आहे पंहिंजे ग़ुलामनि पंहिंजे उम्मतियुनि जो हिर्स आहे उन्हनि खे दुनिया जे नफ़े ॾियारण जो आख़िरत जे फ़ाइदे ॾियारण जो दुनिया जे दुखनि खां बचाइण जो क़ब्र जे अज़ाबनि खां बचाइण जो जहन्नम जे पायनि खां बचाइण जो हिर्स आहे मदीने वारे साईं खे त मुंहिंजो को उम्मती शन दोज़ख में न वञे मुंहिंजो हर उम्मती जन्नत जो हक़दार जी मुझा साईं जी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सही मुस्लिम में हदीस हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत तो फरमाए साईं फरमाता लिकुल्लि नबिय्यिन दावतुन मुस्तजाबतुन फतअज्जल कुल्लु नबिय्यिन दावतहु व इन्नी इख्तबअतु दावती शफाअतुन लि उम्मती यौमल क़ियामह साईं फरमाता हर नबी खे रब हिकड़ी मक़बूल दुआ ॾिनी पुरे मुड़े ध्यान कजो जी मुझा साईं जी अल्लाह जे नबी जी हर दुआ कबूल हूंदी आहे पर हर नबी खे रब हिकड़ी ख़ास दुआ ॾिनी हिकड़ी ख़ास दुआ रब ॾिनी जेको को नबी चयो जीअं ईअं अल्लाह ताला कयो साईं फरमाइनि था हजरत आदम खां ईसा रूहुल्लाह ताईं 1.25 लख नबी आया हर नबी के हिकड़ी मक़बूल दुआ रब खास तरह सां ॾिनी हुई हर नबी पंहिंजी दुआ दुनिया में घुरी छॾी पर इन्नी इख्तबअतु दावती मां पंहिंजी दुआ लिकाए रखी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पंहिंजी दुआ दुनिया में घुरी न आहे मूं पंहिंजी दुआ रिजर्व में रखे छॾी आहे निकाए सांढे संभाले रखी आहे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो वाहिदुल क़हार जी कोरट लॻंदी माण्हू ईअं पचंदा भुजंदा पचरंदा जीअं फुल्ला कड़ाह में टिचकंदा आहिनि जीअं चांवर कुने में बड़कंदा आहिनि ईअं माण्हू पिया पचंदा ऐं भुजंदा को कंहिंजी रड़ न ॿुधी सघंदो को कंहिंजी ताण न ॿुधंदो को कंहिंजो यार मददगार न हूंदो यौम यफिरुल मरउ मिन अखीह भाउ भाउ खां भॼी वेंदो पीउ पुट खां बेज़ार थी वेंदो मां पंहिंजे बच्चनि खां धार थी वेंदी यार पंहिंजे यारनि जा दुश्मन बणिजी वेंदा अल अखिल्लाउ यौमइज़िन बअदुहुम लिबअदिन अदू दोस्त दोस्तनि जा दुश्मन थी वेंदा क़यामत मल क़ारियह छाहे क़यामत वमा अदराक मल क़ारियह तोखे कहिड़ी ख़बर त क़यामत छाहे ककड़ वारा सिंध वारा अरब अजम वारा तव्हांखे कहिड़ी ख़बर त क़यामत छाहे उहो मंज़र कहिड़ो हूंदो जे ॾियारे ते जबल ऐं पहाड़ ईअं भॼंदा जीअं पिंजल कपह जा ढेरा हवा ते हीअं हलंदा आहिनि ईअं जबल पहाड़ कपह जे ढेर
हलण लगंदा ज़मीन ड्रामे जी बणजी वेंदी वजुमी शम्स वल कमर सिजो ऐं चंड पाण में टकराई पवंदा समुंड पानी सां भरियल आहिनि पानी बाहि खे उछाईंदो आहे पर क़यामत जे ॾियारे में समुंडनि जे पाणियुनि खे बाहि लॻी वेंदी जीअं पेट्रोल खे बाहि लॻंदी आहे उन ॾियारे ते अहिड़ो कीमियाई अमल थींदो मुंहिंजा दोस्तो पाणी H2O हाइड्रोजन जा 2 एटम आहिनि ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम आहे इहे 3 एटम मिली H2O पाणी जो इक्वेशन आहे H2O पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो या ऑक्सीजन धार थी वेंदी हाइड्रोजन धार थी वेंदी हीलियम गैस अची वेंदी ऐं अहिड़ी गैस जो इंदराज थींदो जो पाणीअ खे बाहि लॻी वेंदी पुट इहो केॾो हैबतनाक ॾियारो हूंदो जॾहिं चौधारी पाणी जा आड़ा बाहि जा आड़ा भरी पवंदा ऐं उहा बाहि माण्हुनि खे सेको ॾींदी माण्हुनि खे खिलींदी भॼाईंदी डोड़ाईंदी फेराए सभिनी मख़लूक खे हशर जे मैदान में उहा बाहि गॾु कंदी उन ॾियारे ते अल्लाह जी कोरट लॻंदी रब जी दरबार लगंदी मुंहिंजा दोस्तो जंहिं ॾियारे ते हर इंसान इएं हूंदो क़ुरान जो फरमाए यौम यकूनु नासु कल फराश मबसूस अल्लाह मच्छर ॾाढो रात जो जेॾी महिल ॾीओ ॿरंदो आहे बाहि ॿरंदी आहे त मच्छर अचे हुन में किरंदा आहिनि कंहिंजो खंभ सड़ी वेंदो कंहिंजो पर सड़ी वेंदो कंहिंजो पेर सड़ी वेंदो कंहिंजी मुंडी सड़ी वेंदी इएं पचंदा आहिनि भुजंदा आहिनि पिछकंदा आहिनि क़ुरान इहो मिसाल ॾिनो आहे त क़यामत जे ॾियारे में इएं इंसान पचंदा भुजंदा जीअं बाहि जे अंदरि इहे मच्छर ऐं शमा ते जीअं परवाला भुजंदा आहिनि इएं इंसान भुजंदा हूंदा पर दुनिया जी बाहि साड़ींदी माण्हू मरी वेंदो साह निकिरी वेंदो पर आख़िरत में को मरंदो न चेरो हूंदो पियो सड़ंदो भुजंदो पचंदो मौत न ईंदो मुंहिंजा दोस्तो हुन ॾियारे ते हशरगाह जे अंदरि मुंहिंजा दोस्तो ज़मीन टामे जी हूंदी सिज मथां गिराठ जेतिरो क़दुरु मथो मची न कंहिंजी रड़ ॿुधे न दाह ॿुधे फी यौमिन कान मिक़दारुहु 50 अल्फ सना उहो हिकिड़ो ॾियारो 50,000 साल जो पुट घणो 50,000 घणो क़ुरान घणो ॾियारो हूंदो हिकिड़ो 50,000 साल जो असांजो सिज उभरे थो न ओभर खां सिज उभरियो ओॾाॾे नथो हिकिड़ो ॾींहुं आहे 12 कलाक रात जा 12 कलाक ॾींहं जा जी मुंहिंजा साईं सियारे उन्हारे सां ॾींहं राति नंढा वॾा थींदा आहिनि पर असांजो ॾींहुं सरासरी तरह इहो 10 या 12 कलाकनि जो ॾींहुं आहे पर हू हिकिड़ो ॾींहुं हूंदो जेको क़ुरान तो फरमाए त 50,000 साल जो हूंदो हज़रत आदम खां वठी हिन असांजे दौर ताईं हींअर घणो आहे 2019 ताईं हज़रत आदम खां वठी असांजे 2019 ताईं सिर्फ़ 10,000 साल गुज़रिया आहिनि घणो गुज़रिया 10,000 साल 10,000 साल पर क़यामत जो हिकिड़ो ॾिहाड़ो जेको हूंदो सो 50,000 साल जो हूंदो माण्हू बीठा हूंदा पेर पंहिंजी जाच चोरे न सघंदा जीअं अचे मशर जे मैदान में गॾु थींदा बीहंदा न उनजा पेर उते ज़मीन सां चपकी वेंदा ॼमी वेंदा चुरी न सघंदा पोइ पघर वहंदो कंहिंजो पघर उनजे गोॾे ते ईंदो कंहिंजो पघर सथर ते ईंदो कंहिंजो पघर चेल ते ईंदो कंहिंजो पघर सीने ते ईंदो
के जो पघर बात ते ये जे लगाम चढ़ंदो न घोड़े के ये बात तई उन जो पघर और वो पघर मानू जे बदन सा जुड़ियल हूंदो पुट एडी तपश एडी गर्मी हुंदी त जरूर इहो पघर गरम थींदो बड़कंदो ट्रकंदो यो पानी टिचकंदो पर वो बदन खां धार न थींदो हर इंसान खे उन जे अमरन आहार यो पघर चंबड़ियल हूंदो ये का मजाक ना है पुट कुरान रब जो रसूल जी हदीस आ यो दिहाड़ो अचणो आ ककड़ वारो यो दिहाड़ो अचणो आ तू भी ॾिसंदे मां भी ॾिसंदुसि ये सारो चलसो उन मैदान में गॾु हूंदो मशर जे हाँ उन दिहाड़े ते साईं फरमाइनि था त जेॾी महिल पूरी मखलूक बीही बीही थकजी पवंदी को कंहिंजी रड़ न ॿुधंदो को तान न ॿुधंदो को कंहिंजी मदद न करे सघंदो उन दिहाड़े ते नबी अल्लाह जा रसूल चवंदा नफ़्सी नफ़्सी इज़हबू इला गैरी हज़रत आदम चवंदो मूंखे सिर जी लॻल आहे अल्लाह करे छॾ मां बची पवां हज़रत मूसा चवंदो रब करे छॾ मां बची पवां हज़रत इब्राहिम खलील चवंदो छॾ मां बची पवां मूंखे मुंहिंजो सिर बचे हज़रत नूह नजीउल्लाह चवंदो छॾ मुंहिंजो सिर बची पवे हज़रत ईसा रूहुल्लाह चवंदो छॾ मुंहिंजो सिर बची पवे हर इंसान हर वली हर नबी हर सिद्दीक हर शहीद हर इंसान मुस्लिम आया काफरा हर को पंहिंजे सिर जी लॻल हूंदी पर इन पूरे मशर जे मैदान में सिर्फ़ हिकिड़ी ज़ात हूंदी सिर्फ़ हिकिड़ी शख़्सियत हूंदी जंहिंखे पंहिंजे सिर जो न हूंदो जंहिंखे ॿियनि जी लॻल हूंदी जी मुझे साईं जी उहा ज़ात उहा शख़्सियत मुझे मिठे मोहम्मद करीम जी मुझे लजपाल मोहम्मद करीम जी शख़्सियत हुज़ूर जी ज़ात उन ॾियारे ते साईं फरमाइनि था हर नबी चवंदो नफ़्सी नफ़्सी मां मोहम्मद चवंदुसि उम्मती 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 जी मुझे साईं जी साईं फरमाइनि था हर नबी पंहिंजी मक़बूल दुआ दुनिया में घुरी छॾी हाणे हिन ॾियारे ते उहा दुआ हुजेसि त घुरे उहा मक़बूल दुआ जेका हर नबी दुनिया में घुरी छॾी साईं फरमाइनि था मूं पंहिंजी दुआ लिकाए रखी आहे जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मुंहिंजा उम्मती जेॾी महिल परेशान हाल ॾिसंदुसि ओॾी महिल मां मोहम्मद करीम रब जे हुज़ूरी में अची साम्हूं रब जे अल्लाह जी सिफ़त ऐं सना रब जी वाखाण अहिड़नि लफ़्ज़नि में कंदुसि जहिड़ी तारीफ़ रब जी न अॻु कंहिं कई हूंदी न पोइ केरु करे सघंदो जी मुझे साईं जी अहिड़ा लफ़्ज़ कंहिंखे पाणी न ईंदा जहिड़ा लफ़्ज़ मां मोहम्मद ॻाल्हाईंदा अल्लाह जी सिफ़त रब जी तारीफ़ रब जी वाखाण करे करे मां मोहम्मद करीम पंहिंजो सिर सजदे में रखंदुसि सिर सजदे में रखी रब जे हुज़ूरी में रोंदुसि रब जे बारगाह में रोंदुसि रब फरमाईंदो इरफ़ा रअसक या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुंहिंजा सोना नबी पंहिंजो सिर मुबारक मथे कर अॼु तुंहिंजे रोअण जो ॾिहाड़ो नाहे अॼु तुंहिंजे खिलण जो ॾिहाड़ो आहे ओ मुंहिंजा महबूब अॼु मां रब तोखे रोअण नथो ॾिसणु चाहियां
अज मां तोखे खिलंदे ॾिसण थो चाहियां इरफा रसक पंहिंजो सिर सजदे मां मथे खणो ओ मुंहिंजा हबीब सल तोता वशफा तू शफा हबीब तू खुर मां ॾियां तू सवाल कर मां कबूल कयां सुभान अल्लाह सुभान अल्लाह साईं फरमाईंदा हुन ॾियारे ते जेॾी महिल मां सिर सजदे मां मथे खणंदुसि मुंहिंजे ज़बान ते हिकिड़ो ई जुमिलो हूंदो हिकिड़ो ई लफ़्ज़ हूंदो रब हबली उम्मती 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 ओ मुंहिंजा मौला मुंहिंजी उम्मत मूंखे बख़्शे ॾे मुंहिंजी उम्मत बख़्शे ॾे अल्लाह रब ओ मुंहिंजा महबूब मुंहिंजो तो सफ़ाइदो इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसूक हबीब उम्मत जे बारे में मां रब तोखे राज़ी कंदुसि जेके मुखारो अचे हाँ यार हाँ मदनी जान मिठो पारे हुकारींदो असांजो तार मां बेड़ो तारींदो मदनी जान मिठो जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अदा मलाइको मुहम्मद खे सुध ॾींदो अदा हो ॿुधण साण बज़ारनि ईंदो अदा उम्मती उम्मती करे उम्मती उम्मती करे पियो पुकारींदो मदनी जान मिठो पारे उकारींदो असांजो तार मां बेड़ो तारींदो मदनी जान मिठो वारा समय यार बनाया थई चंबियुनि चंबियुनि में मिलाई तूं हली अदा हे मुंहिंजो यार आहे हे पग मट दोस्त आहे हे मुंहिंजो अतो आहे अबो आहे अम्मा आहे हे यार आहे दिलदार आहे मुंहिंजा दोस्त उन ॾियारे ते केरु कम नहीं हुई कन खोले ॿुध उन ॾियारे ते केरु साथ न ॾींदुई केरु तुंहिंजे दर्द भाई न थींदो सूर भाई न थींदो अरे क़यामत में छा सूर भाई थींदा दुनिया में सूर भाई कोन्हनि ज़ाल खे आज़माए सूर भाइण थींदी पेट में सूर पवे ज़ाल पासे में वेठी आहे पुट वेठो आहे धीउ वेठी आहे भाइर वेठा आहिनि पर पेट जो सूर विरहाए केरु न वठंदुई केरु तुंहिंजो सूर भाई दुनिया में नथो थिए त क़यामत में कहिड़ो सूर भाई थींदो जेको दुनिया में तुंहिंजे दुख में तोते ताड़ियूं वॼाए खिलनि था त हाणे लोड़े थो पियो कोई क़यामत में कहिड़ी कहिड़ी मदद कंदा ओ मिठा ये दुनिया जा यार कूड़ा थई मतलब जा यार थई पीउ पुट प्यारा मादर सब सौट साला पाव बिरादर सब कंदई कान वफा गाल ज़ाहिर सब भजी तो खां थींदा सब बेज़ार यदा रौन दम धणिया खां तूं धार यदा मंझ ज़िक्र इलाही गुज़ारे अदार न दम धणिया रही मोहब्बत नाहे अज़ीज़न में सगन सोटन चाचन
करीबन में सजन दोस्त प्यार में शफीकन में आहे मतलब जो हर को यार अदा राना दम मदीने वारे खातू धार अदा ओ मंझ मोहब्बत प्रिय जे गुजारे अदार दम प्रिय का ओ मिठा आ तुझो सजना या मुझी गाल ते गौर कजाए ये गाल पंहिंजे दिल ते लिख जाए भली ॿारनि बचन सां उथो वेहो यारियूं दोस्तियूं भली मल्हायो पर मिठा दिल इन्हनि सां न लॻायो छो त ये बेवफा अथव बेपका अथव फानी अथव मतलब जा यार अथव दिल लॻाइणी आहे त लजपाल मोहम्मद सां लॻायो सुभान अल्लाह दिल लाइणी आहे त मदीने वारे मीर सां दिल लायो सालुन ॿारन अयाल औलाद सां गॾु ज़िंदगी गुज़ारियो हलाल कमायो हलाल खाओ बच्चन खे हलाल खारायो उन्हनि जी सार लो संभाल लो ज़िंदगी भरपूर गुज़ारियो हलाल जो धंधो कारोबार भली कयो पर तव्हांजी दिल दुनिया जे शयुनि सां न हुजे दुनिया जे यारनि सां दिल न हुजे तव्हांजी दिल हुजे त लजपाल मदीने वारे सां सुभान अल्लाह जी मुंहिंजा साईं जी खुदा जी कसम आखिरत में त साईं कम ईंदा पर दुनिया में बि जिते सभु यार दोस्त छॾे वञनि मदीने वारो ओॾी महिल बि कम ईंदो हा यार हा जेॾी महिल कब्र में मिट माइट पूरी नहीं हिकड़ा घर में रोई पिटे मोकलाईंदा हिकड़ा कुल्हे कांदी थी कब्र ताईं हलंदा पर कब्र में पूर्ण वखा पो अंदर केर भी साथ न ॾींदो सामीअ जे अंदर केर भी मुजादा न अम्मा हलंदी न अबो हलंदो न ज़ाल न ॿार न पुट न नियाणियूं पर कब्र जी सोड़ी सामी में अगर ईंदो त लजपाल मदीने वारो सुभान अल्लाह आहे ईमान आहे अक़ीदो अज़ीज़न खे दफन करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो अज़ीज़ मूंखे दफन करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो हुननि लताड़े फिटी कयो हिन ज़िमो खयो ज़रूर ईंदो अज़ीज़ मूंखे दफन करे विया हलिया त मूं वटि हुज़ूर ईंदो अज़ीज़ मूंखे दफन करे दोस्तों अज बसा जो ईमान आ त मदीने वारो हयातुन नबी खुदा जो कसम भली कंकड़ में वेठो हुजी न सुख थई दर्द थई परेशानी थई मिट छॾे वेई यार छॾे वेई गर्दन झुकाए मुतवज्जे थे मदीने वाले हा यार हा दिल जे दर्द मता या रसूल अल्लाह खुदा जो कसम तुंहिंजी उहा रड़ गुंबद खदरा में पहुच जी मुंहिंजा साईं जी अबू दाऊद में हदीस आ साईं फरमाईंदा मा मिन मुस्लिमिन युसल्लिमु अलैया इल्ला बलगनी सौतुहु मुसलमान जिते भी हुजे ये न मदीने में हुजे भली कक्कड़ में वेठो हुजे भली बिलीवेर में वेठो हुजे भली खाट लश्कर खाने में वेठो हुजे जेॾी महिल मूं ते सलाम थो पढ़े त इल्ला बलगनी सौतुहु उन जो आवाज़ मूं मोहम्मद ताईं पहुचे थो
उनजो आवाज़ मूं ताईं ॻाल्हायो साईं फरमाए थो उनजो आवाज़ मूं ताईं आवाज़ पहुचे थो पर जॾहिं तव्हां दुनिया तां पर्दो करे वेंदा जॾहिं तव्हां मज़ारे अनवर में वेंदो भला पोइ असांजो आवाज़ पहुचंदो साईं फरमाए त हा जीअं हींअर ॿुधां थो तीअं वफ़ात खां पोइ बि ईअं فإن الله حرم على الأرض أن تأكل أجساد الأنبياء الله تعالى زمین تے حرام کرے چھڈیو نبیوں کے جسمن کے مٹی نہ کھائیندی اللہ جا نبی اج بھی پنجے مزار میں حیات ۽ زندہ سبحان اللہ حیات آہے حضور جو سنے سنانے غلام پنجا بدھے بھی تو وری سنانے بھی تو ہانے تمام سبئی مثلا نکڑو 5000 مانو بیٹھا ہے سبئی سڑی تو کرم لا مکھے کیڑی خبر دے ہے سڑی کے کیو एतिरनि माण्हुनि सॼो आहे अलाए कहिड़े जो आवाज़ अलाए कहिड़े जो आवाज़ पर मदीने वारे साईं खे रुॻो उहो पावर ॾिनो हुज़ूर सभ कंहिंजो आवाज़ सुञाणनि था त ही मुंहिंजे फलाणे उम्मती जो आवाज़ आहे ही फलाणे सॼो आहे हयात आहे हुज़ूर मुंहिंजो सुणे सुञाणे गुलाम पंहिंजा सदन में साणी थिए उन्हीअ सां पिरत मां कई जे पुकार आहे हलो मदीने मदीनो अखड़नि जो ठार आहे हलो मदीने मदीनो अखड़नि जो ठार आहे उते रहमत उते बरकत उते दिलनि जो करार आहे हलो मदीने मदीनो अकेड़े जो ठार आहे न मुश्क अंबर न ऊद अतर पिनिया पसीनो अञा बि सुरहो हाय 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 जे गली मां मदीने वारा हीअं गुज़री वेंदा हुआ टिनि ॾींहंनि ताईं उन गली में मुश्क जी ख़ुशबू जे बिस्तर ते मुंहिंजो लॼपाल नबी वेही हीअं उथी वेंदो हो न 3 ॾींहंनि ते उन बिस्तर मां ख़ुशबू ईंदी जेके असहाबी हुजूर सां हथ मिलाए मोटंदा हुआ न 3 ॾींहंनि ते उन्हनि जे हथ मां मुश्क जी ख़ुशबू न छुटंदी मदीने जा माण्हू पंहिंजा नंढड़ा ॿारड़ा खणी ईंदा नंढड़ा ॿारड़ा खणी सोने हबीब वटि दुआ जे लाइ पेश कंदा हुआ मुंहिंजे कुर्बदार करीम जी आदत हुई नंढड़नि ॿारनि खे खणी पंहिंजी गोद में विहारींदा पंहिंजे झोली में विहारींदा उन्हनि जे गलनि ते शफ़क़त जो हथ घुमाईंदा उन्हनि जे मथे ते शफ़क़त जो हथ घुमाईंदा जेॾीमहिल उहो ॿारड़ो घर मोटी वेंदो हो न त घर उनजो ख़ुशबूदार थी वेंदो हो माइरूं पंहिंजे बच्चनि खे चुमी चवंदियूं मुंहिंजो बच्चो अॼु मोहम्मद जी गोद मां थी आयो अॼु मुंहिंजे बच्चे मां ख़ुशबू मदीने वारे जी अची रही हाय 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 मुंहिंजा दोस्तो पर अहले दिल था चवनि त अॼु बि जेके हुज़ूर जी ज़ियारत नसीब थिए न ख्वाब में मुस्तफा जो दीदार नसीब थी वञे न उथंदो न उन घर मां उन कमरे मां उहा ई ख़ुशबू ईंदी जेका मदीने जी अल्लाह करे असां सभिनी खे सुनो न मुश्क अंबर न ऊद अतर
अन्या बिसुर हो नजर मिलाई जहीं सजानी नजर मिलाई जहीं सजानी नजर मिलाई जहीं सजानी उन्हीं जो बेड़ो ही पार आए नजर मिलाई जहीं सारबी नजर मिलाई जहीं सा दिल पर उन्हीं जो बेड़ो ही पार आए हलो मदीने मदीनो अखेड़ने जो ठार आहे बुधो मुस्तफा करीम अॼु सची रोए ज़मीन खे ईअं ॾिसनि था जीअं तरीअ ते सरिया जो दाणो जी मुंहिंजा साईं जी वाह हिकिड़ी औरत हुई सैयद ज़ादी सुभान अल्लाह मुड़ुस वफ़ात करे ॿ नंढियूं नियाणियूं यतीम हुयूं गुरबत मिस्कीनी पोइ पंहिंजो ॻोठु छॾे बसरे जे शहर में आई उते हिकिड़ो वॾो अमीर को ताजिर मालदार रहंदो हो उन वटि आई उन अमीर खे उन ताजिर खे चवण लॻी त मां आले रसूल आहियां सैयद ज़ादी आहियां मिस्कीन आहियां गरीब आहियां मुझे मुड़ुस वफ़ात करे वियो आहे मुंहिंजा नियाणियूं यतीम आहिनि मुंहिंजी मदद कर जी तूं सैयद ज़ादी आहे कि हा जे सैयद ज़ादी आहे त सनद ॾेखार सैयद हुजण जी सनद अथई मां बेवा औरत को सनद पाण सां गॾु खयूं त कोन थी वठां जे मदद करी त कर जे नथो करी त मुंहिंजी दिल आज़ारी न कर अल्लाह मुझी ज़ात में मुखे तानो न दे अल्लाह उन जो जे सनद ॾेखारींदी त मदद कंदो सा जे न त हली वञ बेचारी वा सैयद ज़ादी ॿाहिर निकिती अखियुनि मां लुड़क वरस पंहिंजी नेड़ी पुतुनि सां उहे लुड़क उघंदी अॻिते हली आहे गली जे अॻे किनारे ते हिकिड़ो यहूदी जो घर हो यहूदी वॾो ताजिर वॾो मालदार हुयो उन यहूदी वटि आई चवण लॻी त मां मुस्लमाननि जे नबी मुहम्मद मुस्तफा जी आल आहियां मिस्कीन आहियां मुंहिंजो मुड़ुस वफ़ात करे वियो बच्चा मुंहिंजा यतीम आहिनि मुंहिंजी मदद कर हुयो त यहूदी हुयो त काफ़िर ग़ैर मुस्लिम पर चईंदे नबी जी आल आई त मुंहिंजे हथनि ते नौकर खे चई मुंहिंजो फलाणो बंगलो खाली आहे न उहो बंगलो हिन सैयद ज़ादी जे हवाले कयो वञ सुठा कपिड़ा वठी हिन जे नियाणियुनि खे बि पाराए हिन सैयद ज़ादी जी ख़िदमत में नौकरियाणी रखे ॾे खाधे पीते जो सामान मुहैया करे ॾे मुझा दोस्तों सैयद ज़ादी दुआ जा हथ खया ओ मुझा नाना मोहम्मद करीम आए बराबर यहूदी पर हिन सैयद जी इज्जत कई आसा जी मदद कई सोना नबी के बदलो मिलण खपे मुझा दोस्तों रात थिया वो मुसलमान ताजिर जे सनद पुछी हुई ख्वाब तो ॾिसे त क़यामत कायम थी वई आहे महशर जो मैदान लॻो पियो आहे पकड़ पछाड़ लॻी पई आहे हिन खे बचे मराकन पकिड़ो तूं मुजरिम आई गुनहगार आई हल दोज़ख जॾहिं मां हिन खे दोज़ख ॾे वठी हलिया रड़ियूं पियो करे दाहूं पियो करे साम्हूं मदीने वारो साईं अची साईं फरमाइनि था हिन खे छो पकड़ियो अथव कि गुनहगार आॾो वारी आहे हिन खे दोज़ख ॾे वठी था वञो ही माण्हू अॻियों आयो या रसूल अल्लाह मां तव्हांजो उम्मती आहियां तव्हांजो ग़ुलाम आहियां मूंखे बचायो मुंहिंजी सिफारिश फरमायो साईं फरमायो मुस्लमान आहियो
ये हासी मुसलमान है पर मैं सनद थई मुझे न्याणी सैयद ज़ाती आई हुई तो देखा सनद पूछी हुई अरे बुधा के सैयद मुसलमान हुजण दी सनद आए तो मैं सिफारिश कया बस अकुनी पे रुनो ज़ार समझी वियो त ये मुखा गलती थी या सुबह जो थी पूछा के वा सैयद ज़ादी जेका कल आई सा खादे वई जिसे फलाने यहूदी पर आई ये सिद्धो आयो यहूदी जो दर खड़काई बाहर निकलो कि बाबा वा सैयद ज़ादी मुखे दे माण्हुनि जी खिदमत कंदुस कि छो आयो ही मां सैयद ज़ादी तुझे हवाले न कंदुस कि छो तुझो छा वने सैयदन में चई जेको नबी रात तो वटायो हो वो नबी रात मुंह सुभान अल्लाह मुखे कलमो पढ़ाए मुसलमान बनाए पंज दीन में दाखिल करे सुभान अल्लाह तो अज यहूदी नहीं मुझे आल जी तो इज्जत कया अज तो के मां मोहम्मद कलमो पढ़ाए मुसलमान बनाए आयो सुभान अल्लाह खुदायो तो महबूब खे पंहिंजे उम्मत जे अहवाल जी ख़बर पवे थी अरब हुजे या अजम हुजे मुंहिंजा दोस्तो जहिड़े बि जाइ ते उम्मती रहंदो आहे मुस्तफा खां पुछो न आहे अल्लाह ताला मदीने वारे खे इल्म ॾिनो आहे जो मुस्तफा खे रब इल्म ॾिनो आहे तो मिठा जेकॾहिं अॼु तूं नेक थी सालिह थी मुस्तफा जो दर वठी त अॼु मदीने वारे जे शफ़क़त जी निगाह कोते पई ओ मिठा दुनिया जे यारनि सां ज़िंदगी गुज़ारी थई पर जेको फ़ाइदो खटियो खाधो अथई सा तोखे बि ख़बर आहे मूंखे बि ख़बर आहे हाणे मूं फ़क़ीर जी सलाह मञे खुदा जो कसम हीअ सलाह मञे त दुनिया बि आबाद आख़िरत बि आबाद सलाह तोखे इहा ॾियण आयो आहियां त दर वटि मदीने वारे साईं गुलामी कर मदीने वारे लजपाल नबी हुजूर जो दर वठंदे तुंहिंजी दुनिया बि आबाद तुंहिंजी आख़िरत बि आबाद जेकॾहिं मदीने वारे जो रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा क़यामत जे ॾियारे में रसूल चवंदो मुंहिंजा मौला ही माण्हू चई जन मुंहिंजे क़ुरान खे पुठी जे पोयों उछलायो हुजूर जो जे हुजूर पे तोखां बेज़ार थी वञे न ॿुधाए त पोइ बचण वारी राह कहिड़ी बचंदी कुझु सोचो कुझु होर कयो कुछ पंजे अकुल का कम वठो मिठा दुनिया फानी या जिंदगी बेबका है और मौत तो भरियो बीठो अज सुभाणे अल्लाह जे दर ते हलणो आ मौत आयो हिसाब शुरू थी वई मन मात फकत क़यामत क़यामत जेको मौत में जे क़यामत शुरू थी वई ओ मिठा जेकॾहिं पंजो सजण आहीं ख़ैर ख़्वाह आहीं पंहिंजे सिर जो ख़ैर ख़्वाह आहीं त अॼु मदीने वारे जो दर हुजूर जी गुलामी कर मुस्तफा जो फर्मा बरदार थी जेके नमाज़ न पढ़ंदा आहियो से पंज वक़्त नमाज़ पढ़ो थदा थदा न ॻाल्हायो ईमान सां हथ मथे खणी चओ नमाज़ पढ़ंदो इंशाअल्लाह घणा वक़्त पढ़ंदो पंज वक़्त पंज वक़्त नमाज़ पढ़ो कूड़ न ॻाल्हायो ठगी न कयो चोरी न कयो ज़िना न कयो शराब न पियो बेदीनी बेहयाई जा कम न कयो मुस्तफा करीम जे दर जी सच्ची गुलामी जेॾीमहिल हबीब जा गुलाम ईंदा न क़यामत जे ॾियारे में पोइ साईं फरमाइनि था रब फरमाईंदो महबूब सिर मुबारक मथे कर अॼु जीअं तूं चवंदे तीअं मां रब कंदुसि
इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसूक हबीबा तुझी उम्मत जे बारे में अज मां रब तो के राज़ी कंदुस तो के नाराज़ ओ साईं फरमाता इन शफाअती यौमल क़ियामत हक़्क़ुन क़यामत जे ॾियारे में मुंहिंजी शफाअत बरहक़ जी मुंहिंजा साईं मुंहिंजी शफाअत सच्चा बरहक़ थींदी फमन लम युमिन बिहा फलैस लहा अहलुन जेको मुंहिंजी शफाअत खे मञे नथो उहो शफाअत जो लाइक़ बि न आहे मदीने शरीफ में हिकिड़ो माण्हू मूंखे मिलियो अब हुजूर जे दौर में मुनाफ़िक़ हुया हींअर कोन हूंदा छा साईं जे पंहिंजे ज़ाहिरी ज़िंदगी मुबारक में मुनाफ़िक़ हुया न हींअर बि हूंदा न मूंखे ॾिठई अचे मिलियो कि दिलबर साईं तूं ई ॻाल्हाइण जो टोन ई ॿुधाईंदो आहे त पंहिंजो आहियां पर जी मुंहिंजा साईं जी मां बि माण्हुनि जो डॉक्टर आहियां परे को सुञाणंदो आहियां त सभु भाॻो कहिड़ो आहे न भाॻो कहिड़ो आहे मां परे मुहांडो ई ॿुधाईंदो मूंखे चई तूं माण्हुनि खे चईंदो त पंहिंजो हुजूर शफ़ाअत कंदा वञी अमल कयो अमलनि खां सवाइ कोन बचंदो मथां नबी जे आसिरे वेठा हुजो मूंखे बि चयो जे मथां नबी जे आसिरे वेठा हुजो वञी अमल कयो छुटंदो अमलनि सां नबी जे आसिरे न वेठो मूं चयो बाह में हथ विधोमांसि वठी आयोसीं मस्जिद नबवी शरीफ़ में जेको पुराणी मस्जिद नबवी आहे तुर्कनि जे दौर जी ऐं नई मस्जिद आहे उन जे विच में ईअं सोनरी गेट आहे उन ते इहा हदीस लिखियल आहे मुंहिंजो पढ़ हीअ हदीस पढ़ हदीस लफ़्ज़ शफ़ाअती यौमल क़ियामत हक़्क़ुन मुंहिंजी शफ़ाअत क़यामत जे ॾियारे बरहक़ थींदी ज़रूर थींदी पर कंहिंजे लाइ मल्लम योमिन बिहा फलैस लहा अहलुन जेको नथो मञे उहो हक़दार बि नाहे जेको मञे तो उहो हक़दार आहे मुंहिंजी शफ़ाअत थींदी निभागा तुंहिंजी कोन थींदी मदीने वारो मुंहिंजी शफ़ाअत कंदो तुंहिंजी कोन कंदो ई छो मुंहिंजो तोखे अमलनि ते नाज़ आहे न मूंखे मदीने वारे साईं ते अमल त करना है नमाज रोज़ो इहो त हुकुम आहे साईं जो हुकुम मञणो आहे उहो कंदासीं पर असांखे भरवसो पंहिंजे अमलनि ते नाहे भरवसो अल्लाह जी रहमत ते आहे भरवसो मुस्तफ़ा जी शफ़ाअत ते मूंखे बेटी इहा भला हदीस आहे हे वरी छा लिखियो पियो हुयो बि हितो हिन तव्हांजे जोई जे पास जो अरबी विञाणे कोन पियो मुंहिंजो निभागा तोखे अरबी ॾांहुं बि कोन थी अचे तूं को एतिराज़ छो थो करीं भला तोखे नथी ॾांहुं अचे को पढ़ियल लिखियल तुंहिंजो मुलो हुजे उहो वठी अचे पढ़ाई ते हिन हदीस हाँ मिठा जेकॾहिं ॿुॾल पेड़ा करंदा त मुस्तफ़ा जे सदके करंदा दर वठो मदीने वारे साईं जी गुलामी कयो महबूब जी फरमा बरदारी कयो महबूब जी खुदा जो कसम दुनिया में तव्हांजी आख़िरत बि पाणे ईंदुम होत जी वाह ॾिसण भेटाए अल्लाह जो लख रहमतूं हुजनि तोखे पाणे ईंदुम होत पर आंब कुझु अॻु भरी थिया मतां चए भलोच त कमीणीअ मां थींदी कमीना न थींदासीं जंहिंजो खाईंदासीं तंहिंजो ॻाईंदासीं जंहिंजो टुकर खाईंदासीं तंहिंजी गुलामी बि कंदासीं इन्नमा अना कासिमुन वल्लाहु योती ॾींदो अल्लाह वंडींदो मदीने वारो ककड़ वारा जेको टुकुर मिलई थो न इहो मुस्तफ़ा जे सदके थो मिले
सुबह जो नेरन कंदे न मुंहिंजी ॻाल्हि यादि कजे ओॾी महिल नेरन कंदे न मानी खाई ओ पराठो या पंहिंजो अंडो आनो खाई न सम्झी जाए त मुस्तफ़ा जे सदके मिलियो जंहिंजो खाइबो तंहिंजो ॻाइबो न बेनीम को त न थिबो न बेनीम का बि घणा वचन था पिया मुंहं ते नीमक बि न सचदा बि घणा था कनि पिस्तरा बि कट ते अथनि पर मुंहं में नूर न समझो था मुंहिंजा दोस्तो त निमक मल्हाइबो मुस्तफ़ा जी गुलामी कबी अॼु मूंसां वाद कयो सचो जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो 5 वक़्त निमाज़ पढ़बी हा ठगियूं न कयो चोरियूं न कयो नशा न कयो सिगरेट न पियो हा सिगरेट रुपए रोज़ानो 10 रुपए जा पिए त महीने जा घणा थी वेंदा 300 रुपया वरी साल जा रोज़ानो 100 जा था पिए हिसाब लगाईंदे 5-10 सालन जा सिगरेट त लखन में ॻाल्हि वञी थी पहुचे हाँ वो मिठा तो ये हलाल जा पैसा हराम में न साड़ मुझा दाए ये हुक्का चिल्म नशा मुझा दोस्तों भंग चरस चिल्म ये बुरियों आदतों छत मुस्तफा करीम जे मथा सलात सलाम कर कुरान की तिलावत कर मस्जिद के आबाद कर मुझा दा घणा दी औता कुंडा पंथ कया थई हाणे मस्जिद जो पंधड़ो करे घणा ॾींहं वॾेरे खे राज़ी कयो अथई हाणे मदीने वारे साईं खे बि राज़ी कर जे महबूब जो दर वटि तुंहिंजी दुनिया बि आबाद तुंहिंजी आख़िरत हिते बि वाह वाह हुते बि वाह वाह ॿिन्ही जहान जी रब भलाई नसीब कंदी पोइ वेठा त पोइ अॼु दिलि में इहो पको वाइदो करे निकर त अॼु खां वठी इंशाअल्लाह ज़िंदगी जो रुख मटाए पियो जी मुंहिंजा साईं जी छॾबी जन्नत वारी वाट वठे जी मुंहिंजा साईं जी हिकिड़ो जहन्नम ॾे थो वञे ॿियो जन्नत ॾे ककड़ वारा कहिड़े रस्ते सां हलंदे पक था चओ कहिड़े रस्ते सां हलंदा सॼो हथु मथे खणी चओ जन्नत वारो रस्तो हा साईं फरमाइनि था मन नसिय सलात अलैय फक़द खता तरीक़ल जन्नत साईं फरमाइनि था जंहिं मूं ते सलात पढ़णु विसारे छॾी उहो जन्नत जो रस्तो भुलिजी वियो सलात पढ़ंदे पढ़ंदे छॾे ॾिनई न ॼण जन्नत जे रस्ते सां हटी वियो भटकी वियो हाणे हे रोड सुपर पंहिंजो इंडस हाईवे वञे थो पियो रोड सां हलंदे हलंदे हीअं पियो लही पए खामन में खेड़ीअ में वही खेड़ीअ में पए खॾे में किरे वही गाते भर किरे वो मिठा त जन्नत वारो रस्तो अथई दुरूद ऐं सलाम वारो रस्तो निमाज़ वारो रस्तो नबी सोने जे गुलामी वारो रस्तो इहो जन्नत वारो रस्तो जी मुंहिंजा साईं जी इहा वाट वठबी इन रस्ते सां हलबो अल्लाह करीम मूंखे बि तव्हां सां सभिनी खे तौफ़ीक़ बख़्शींदो जन्नत जे रस्ते ते हलंदासीं अल्लाह कंदो क़यामत जे ॾियारे सभई गॾिजी मुस्तफ़ा जे दामन में हली हथ विझंदासीं अल्लाह करीम सभिनी जी मग़फ़िरत फरमाईंदो मुस्तफ़ा करीम जी शफ़ाअत नसीब फरमाईंदो फ़कीर मोहम्मद हुसैन मरहूम जंहिंजे ईसाले सवाब जे लाइ हीअ महफ़िल थी आहे अल्लाह ताला उन जे क़ब्र खे जन्नत जो बाग़ीचो बणाईंदो अल्लाह उन जा दर्जात बुलंद फरमाईंदो अल्लाह से उन जे बचन खे नेक ऐं सालिह बणाईंदो अल्लाह से उन जे औलाद जूं पाण में मुहबतूं क़ाइम ऐं दाइम रखंदो अल्लाह करीम हुज़ूर जी सारी उम्मत जे मथां रहमत शफ़क़त ऐं बाज फरमाईंदो اللهم صل وسلم وبارك على حبيبنا